कराची जी मॉडल ट्रायल कोर्ट शादी का इनकार करते पुलिस एहलकार पारा नौजवान नारी राहिला खास के लिए तेजाब हारण वाले केस जो फैसलो बुधाईंदे जवाबदार ज़ीशान के उम्र कैद की सजा बुधाए छी। मुतासिर नारी राहिला खास के लिए सदस्य वकील सलाहुद्दीन पवर जवाबदार के सजा मिलण ते धरती टीवी से गाल बोल कंदे अदालतन में इंसाफ की उम्मीद हुई। मुतासिर नारी इलाज जो समूरो खर्च सिंध हुकूमत के करण ते पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो जा थोड़ा पिण मञा। वधीक तफसील अब्दुल्ला सोलंकी जी हिन रिपोर्ट में। नाज़रीन 2015 में जेको कराची में केस रुनमा थियो जंहिंमें न सिर्फ़ सिंध पर पूरे पाकिस्तान में अंदर जेको आहे सो वावेल हली वई हुई त हिकु नौजवान छोकिरी मथां तेज़ाब हारे उन जो मुंहुं जेको चेहरो हुयो ख़ूबसूरत चेहरे खे बर्बाद ऐं तबाह कयो वियो हो। उन हवाले सां अॼु जेको आहे सो उन केस 6 सालनि खां पोइ उनजो फ़ैसिलो थी वियो आहे जंहिं फ़ैसिले में जेको पुलिस एहलकार जंहिं तेज़ाब हारियो हुयो जवाबदार ज़ीशान उनखे जेको अदालत सज़ा ॿुधाए छॾी आहे। इन हवाले सां हिते मौजूदु उहा जेकी निंगरी हुई राहिला रहीम ख़ास कली उहा बि मौजूदु आहे। उन सां गॾु उनजा वकील बि मौजूदु आहे। उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। सर इहो ॿुधायो त हिन केस खे केतिरो टाइम थियो आहे ऐं अॼु फ़ैसिलो छा आहे? अदा इनके 5 साल तकरीबन 5 खां 6 साल गुज़री विया आहिनि हिन सॼे मरहले में जंहिंमें असांखे विटनेस रिकॉर्ड कराइणा हुआ स्टेटमेंट्स हुयूं। मीन वाइल जेका विक्टम हुई उनजी ट्रीटमेंट हली पई ऐं तव्हां ॾिठो त केॾो वॾो नुक़सानु पूरी ज़िंदगी हिकिड़ी न्याणीअ जी पूरी ज़िंदगी डिस्ट्रॉय थी वई हिकिड़े क्रिमिनल एक्ट जे वजह सां। अॼु कोर्ट पंहिंजो फ़ैसिलो ॿुधायो आहे जंहिंमें ज़ीशान जेको माण्हू हुयो जंहिं तेज़ाब हारियो हुयो उछलायो हुयो उनखे उम्र कैद जी सज़ा ऐं उन सां गॾोगॾु 10 लाख रुपया ॾंड जी सज़ा ॿुधाई आहे। जब ये वाकया हुआ था तब तो मैं बहुत ज़्यादा मेरा पूरे सब चीज़ें डिस्ट्रॉय हो गई थी, लेकिन आज फैसले के बाद मैं बहुत ज़्यादा खुश हो गई हूँ कि आज भी हमारी कोर्ट में अच्छे फैसले होते हैं। मुझे पीपल्स पार्टी की तरफ से सपोर्ट थी। मुझे मेडिकल ट्रीटमेंट जो है मेडिकल पीपल्स पार्टी से बिल्कुल सपोर्ट मिल रही है। और चेयरमैन आपसे राब्ते में? जी हाँ जी, वो अभी तक मैं शैला रजा के साथ तो होता है, कांटेक्ट में होती हूँ, राब्ते में मेरे साथ। 17/7 ते FIR यो वाक़ियो थियो ऐं 18 तारीख़ ते हिननि जी जेको आहे सो FIR थी। हिन में 780 बि लॻल हुई, 324 लॻल हुई। उहो ई एसिड जेको हिन राहिला ते किरियल हो उहो ई एसिड जेको आहे सो हिन मुल्ज़िम जे हथ ते किरियल हो जंहिंजो मां वञी मेडिकल करायोमांसि। हिन सां ज़्यादती थी आहे ऐं ॿिन्ही मुल्ज़िमनि खे मां गिरफ़्तार करे बाक़ाइदा मां कोर्ट में पेश कयो। जवाबदार खे उम्र कैद सज़ा सां गॾु 10 लाख ॾंड पिणु मरियो वियो आहे। कैमरामैन शहज़ाद सां गॾु अब्दुल्ला सोलंकी।